अखे में सैयद साबन शाह बुखारी जे 4 ॾींहनि वारे उर्स जूं तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि। मेले में हार सिंगार, मिठाई ऐं ॿियनि खाधे पीते जे शयुनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि, जॾहिं त मेले में माण्हुनि जी तफ़रीह लाइ ईरानी सर्किस, झूला ऐं चिड़ियाघर लॻाया विया आहिनि। मेले जी पहिरीं धमाल ॾिसण लाइ सवें ॻोठाणा पहुची लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। मेले में सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल्ल जा मुक़ाबला कराया विया, जंहिं में सिंध ऐं बलोचिस्तान जे पहिरें ऐं ॿिएं जोड़ जे पहलवाननि हिसो वरितो। मलाखड़े में पहिरें जोड़ जे रिवायती हरीफ़ अरबाब भट्टी ऐं पहलवान चरियो पंजाबीअ में सख़्तु मुक़ाबलो थियो। कारोनाग कामरेड खुदा जो कसम जेका गाल मां कामरेड जी कया हुआ घटा कामरेड दीदार हुसैन खान गोपाग जंहिंमें अरबाब भट्टी ॿिन्ही मलनि में सोभारो थियो, जॾहिं त फातेह मल पहलवाननि खे गादी नशीन फ़कीर शाहनवाज़ मेतलो पारां इनाम ॾिना विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।